ज़ालिमो लोंदे बाज़ो मासूम बचन सां ज़ुल्म करण वारो क़यामत जे ॾींहुं तव्हांजी ॻुई में जेके गुर्ज़ ऐं शीखूं पवंदियूं न उते तव्हां कूकूं कंदो छो जो मासूम बचन सां तव्हां ज़ुल्म था कयो उन्हनि जी मजबूरी जो फ़ाइदो था ॾिठो 50-100 उन्हनि खे 200 ॾींहं उन्हनि सां ज़ना था कयो लोंदे बाज़ो तव्हां ख़ुदा जे ख़ौफ़ खां डिॼो न त ज़ालिमो क़यामत जे ॾींहुं तव्हांखे उमिरि जे महिल इज़ा ईंदो न अॼु तव्हां पराई ॻुई में तव्हां 500 ॾींहं 200 ॾींहं लंत विझो त क़यामत जे ॾींहुं तव्हांजी ॻुई में जे मन इज़राइल विझंदा न त तव्हांखे उमिरि अज़ाब ईंदो तव्हां बच्चा इहा हुओ तव्हां ज़ालिम हो तव्हां लोंदे बाद तव्हां नसुल ख़राबु कयो आहे ज़ालिमो तव्हां पाण नंढिड़ा चूतूं हो हाणे वरी तव्हां लोंदे बाद चाहो मूर्था मौत आहियो हाणे वरी तव्हां मूर्था मौत आहियो लोंदे बाज़ो तव्हां यादि रखिजो तव्हां पाण ई 5 मिंट पहिरियां पोइते हो पाण इहा हींअर वॾा छा हींअर पर बचन सां ज़ुल्म था कयो मासूमनि सां ज़ुल्म करण वारो लोंदे बाज़ो ज़ालिमो क़यामत जे ख़ौफ़ खां डिॼो क़बर जे अज़ाब खां डिॼो तव्हांजी ॻुई में जंहिंमहिल तपियल शीखूं पवंदियूं तंहिं महिल तव्हां कीअं ई कुकूं कंदो इहे मासूम बच्चा तव्हांखे ॾिसंदा रहंदा त हा ॿिली असां सां ज़ुल्म कंदव अॼु कीअं पाण कीअं था करनि ज़ालिमो लोंदे बाज़ो तव्हांखे मां ॿुधाए थो छॾियां त मासूम बचनि सां ज़ुल्म करणु बंदि करे छॾियो न त मां ॿुधाए थो छॾियां लोंदे बाज़नि खे त तव्हांजा पाड़ू तता कतराया वेंदा जे तव्हां पर बचनि सां ज़ुल्म था कयो त तव्हांजा तता कटराया वेंदा मां अपील थो कयां इन ज़ालिम लोंदे बाज़नि खे त मासूम बचनि सां ज़ुल्म बंदि कया वञनि त क़यामत जे ॾींहुं तव्हां सां बि ईअं ई ज़ुल्म थींदो जीअं पराए बचनि सां तव्हां था कयो 500-1000 ॾींहुं ऐं पराई मजबूरी जो फ़ाइदो था तो ग़रीबनि मासूम बचनि सां त क़यामत जे ॾींहुं जंहिंमहिल तव्हांजी ॻुई में पराई ॻुई में तव्हां हेॾो लन था विझो न तव्हांजी ॻुई में अङिल बि कान वेंदी कीअं ई कीकूं कंदा रहंदो यादि रखिजो वक़्तु ईंदो हो तव्हां पाण पहिरियां इहा आयो हाणे वरी लोंदे बाज़ी था शुरू कयो चूतूं तव्हां लोंदे बाज़ हो पर पहिरियां पाण चूतूं हो पर तव्हां लोंदे बाज़ था चओ यादि रखिजो।